शदादकोट में इस वक्त गंदगी उरूज पर है। म्यूनसिपल चेयरमैन की अदम तवज्जोही के बायस शदादकोट की तारीख में पहली मरतबा शहर के सभी चौक चौराहों और मोहल्लों में सिर्फ गंदगी ही गंदगी नज़र आती है। करोड़ों रुपए की बजट होने के बावजूद 7 लाख की आबादी वाला शहर गंदगी में लिपटा नज़र आता है। जेके असांजा मज़हबी ॾिण हूंदा आहिनि, रुॻो असांजा न पर दुनिया जा जेके बि मज़हब आहिनि उन जा जेके आम ॾींहं थींदा आहिनि उन्हनि ॾींहंनि जी तयारी जे लाइ महीनो अवल शहरनि खे ख़ूबसूरत बणाईंदा आहिनि ऐं उन ॾींहं ते त ख़ासि ख़्यालु रखियो वेंदो आहे। ऐं हिते असां वटि शायदि जेका हुकुमरानी आहे उहा मोबे वतननि जे हथ में कोन्हे, जंहिं करे उनखे परवाह ई कोन्हे त को वतन जी नामाचारी बदनाम थींदी ऐं असां शहरनि खे साफ़ु सुथरा रखूं। ऐं मां वरी ख़ासि करे शदादकोट ते ॻाल्हायां त हे तक़रीबन MPA साहिबु जेको असांजो ताहयात रहंदो, जेके अफ़ाल लॻनि था त हीउ ताहयात ई रहंदो, छो जो सिस्टम ई मथां अहिड़ो ठाहे छॾियो अथऊं त हुनखे आणा ई जागीरदार आहिनि ऐं उहे आणा आहिनि जेके कमु न कनि। सो वाक़ई हिन शहर जी अबतर हालत आहे। हिन शहर में न को चेयरमैन थो ॿुधे, न को MPA थो ॿुधे, न को MNA थो ॿुधे। हीउ शहर खंडराट जी सूरत अख़्तियार कंदो थो वञे। ॾाढो ख़ूबसूरत शहर आहे ऐं वरी टैक्स ॾींदड़ शहर आहे। हिते वॾो कारोबार आहे अनाज जो, चौपाई माल जो, सब्ज़ियुनि जो। बहितरीनु शहर आहे ऐं बहितरीनु हितां जा माण्हू बि आहिनि। हिते कॉलेज इदारा बि आहिनि, हितां सुठा सुठा शख़्सियतूं बि पैदा थिया आहिनि। पर उनजे बावजूदि न आहे, हिते शहर जी मालिकी न आहे, वारसी न आहे। उनजे करे असां ईद जे ॾींहुं बि जॾहिं मस्जिदनि ॾे वञूं पिया ईद निमाज़ ते त रस्तनि ते ॾाढो एहतियात करिणो पए त किथे पेर न ख़राब थी पए त वरी ॿीहर न वज़ू करिणो पए। गुज़श्ता कई सालों से पाकिस्तान पीपल्स पार्टी वाले सिंध पर हुक्मरानी कर तो रहे हैं, मगर शदादकोट में मुसलसल एक ही MPA रहने वाला मीर नादर अली खान मक्सी की जानिब से शहर के मुख्तलिफ मसाइल के हवाले से खामोशी अख्तियार करना समझ से बाहर है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV शदादकोट।